भक्ति कॾहिं अजाई न वेंदी आहे, सेवा कॾहिं अजाई न वेंदी आहे, उहो पंहिंजो फल ज़रूरु ॾींदी आहे। हिकिड़ी कथा असां ॿुधंदा आहियूं न, गुरुनि जी साखी। गुरु गोविंद सिंह महाराज जन वटि हिकिड़ो सेवादारी सेवा कंदो, नालो हुयुसि भाई सोभराज। वो हिकु ॾींहुं बाज़ार में वञे पियो त उन हिकिड़ो ॾिठो कि भाई हिकिड़ो भालू करतब थो ॾेखारे। उनखे हिकिड़ो नचाइण वारो उनजो कोई मालिक आहे भालूअ जो, वो रिच ॾाढो सुंदर नृत्य थो करे ॾेखारे, करतब थो ॾेखारे। त सेवक जो ध्यानु वियो, उनखे ॾाढी सुठी लॻी उहा कला। त असां कोई सुठी शइ ॾिसंदा आहियूं त जंहिंसां प्रेम हूंदो आहे त उनजे लाइ उहा शइ वठी ईंदा आहियूं। कोई वस्त्र ॾिठोसीं त वठी ईंदासीं, कोई खाइण जी शइ हूंदी त वठी ईंदासीं, कोई भी पदार्थ हूंदो त पंहिंजे प्रेमीअ जे लाइ वठी ईंदा आहियूं। हाणे उनखे ॾाढो प्रेम सेवक खे सतगुरनि सां। उन ॾिठो कि भालू ॾाढो ज़ोरदार नृत्य थो ॾेखारे, त छो न मां पंहिंजे गुरुनि जे दरबार में वठी वञा हिनखे। ऐं हिन महिल संगत बि वेठी हूंदी, उहे बि नृत्य नाटिका ॾिसंदा। भालू वारे सां ॻाल्हाई, उनजे मालिक सां, चई भैया घणो थो कमाए? चई सॼे ॾींहं में एतिरा। चई मां तोखे ॿीणा पैसा ॾींदुमि, हल मुंहिंजे गुरूअ जे दर ते। उहो तयारु थी वियो तुरंत। सेवक वठी आयो, संगत हैरान कि भैया हे त पहिरों बार ॾिठो आहे अहिड़ो गजब जो नज़ारो। कोई ईंदो आहे सोना चांदी खणी करे गुरूअ जे दर ते, कोई वस्त्र खणी ईंदो आहे, कोई मिठाइयूं, कोई प्रसाद, कोई पाखर। हे त भालू ई खणी आयो आहे। अरे भाई हिनखे छो वठी आयो आहे? चई अरे मां हिन जो नृत्य ॾिठो, हिन जी कला ॾिठी त मूंखे ॾाढो सुठो लॻो। जे अगरि सतगुरु तव्हांजी आज्ञा हुजे त संगत जे साम्हूं बि कला ॾेखारे। गुरु गोविंद सिंह महाराज जन मुस्कुराइण लॻा। उन्हनि चयो ठीकु आहे भाई, आज्ञा आहे, ॾेखार। हाणे उन पंहिंजी कला ॾेखारी त संगत गदगद थी वई, ख़ुशि थी विया सभु। सतगुरु बि मुस्कुराइनि पिया, ताड़ियूं हलायूं, ख़ूब पैसा ॾिनऊं उनखे, ख़ूब भेटा ॾिनऊं, सभु राज़ी थी विया। सेवक अंदर ई अंदर ख़ुशि थिए कि हलो भैया, मां जेकी सेवा कई, मां जेको पंहिंजे गुरूअ जे लाइ सोचियो हुयो उहो सफल थी वियो। गुरु राज़ी थिया आहिनि। गुरु राज़ी तो सभु जग राज़ी। लॻे तो सतगुरु प्रसन्न थिया आहिनि। वरी बि पंहिंजी तारीफ़ ॿुधणी आहे उनखे, त वियो, चई गुरु जी कीअं लॻो तव्हांखे? गुरु गोविंद सिंह महाराज सहज में चयो, हा हा ठीकु आहे, बढ़िया बढ़िया आहे भाई, बढ़िया आहे। चई हा, मां बि ॾिठो त मूंखे ॾाढो सुठो लॻो, त मां सोचियो कि भाई इनखे पंहिंजे गुरूअ जे दर ते वठी हलां, उते हली करे हे कला ॾेखारे। त हेतिरे में गुरु गोविंद सिंह महाराज जन खिलण लॻा। चई अच्छा तूं वठी आयो आहे भाई? जी हा सतगुरु, मां ॾिठो हिनखे त मां वठी आयो आहियां। त खिलण लॻा। चयो न न भैया, तूं न वठी आयो, असां घुरायो आहे हिनखे। चई तव्हां घुरायो आहे? तव्हांखे हिन जे बारे हुई छा जानकारी? मां ई त हिनखे ॾिठो बाज़ार में, तव्हांजी संगत त सभु हिते ई वेठी आहे, कंहिं न ॾिठो हूंदो, ॿियो कंहिं अची करे तव्हांखे न्यापो ॾिनो छा? चयो न न भाई, कंहिं बि नापो न ॾिनो आहे। त पोइ तव्हां कीअं घुरायो? त गुरु गोविंद सिंह महाराज जन चवण लॻा, अरे तूं हुनखे सुञाणे थो भाई, वो कोई आम भालू कोन, आम रिछ कोन। चई रिछ ई त नज़र अचे थो, ॿियो छा आहे? चई वञ हिन खां पुछेसि भाई केरु आहे। तॾहिं सतगुरु गुरु गोविंद सिंह महाराज जन उन भालू खे सॾु करायो। जीअं ई उहो साम्हूं आयो त मथे ते हथु रखियो सतगुरनि, ऐं जीअं हथु रखियो त उनखे उन जोड़ मां मुक्ति मिली। हिकिड़ी जोत, हिकिड़ी आत्मा। सतगुरु ॿुधाइनि था कथा में कि आत्मा कंहिंखे नज़र न ईंदी आहे, पर गुरुनि जी कृपा सां सभिनीनि खे नज़र आई। हिकिड़ो प्रकाश थियो, हिकिड़ी जोत निकिती, आत्मा निकिती ऐं प्रकट थी करे साम्हूं। सभु हैरान, ही केरु आहे? तॾहिं सतगुरनि ॿुधायो, रे तुंहिंजो पिता आहे इहो। मुंहिंजो पिता? हा, इन जन्म में भालू बणिजी आयो आहे, सेवक जो पिता। हैरान थियो सेवक कि मुंहिंजो पिता? अरे सतगुरु, मुंहिंजो पिता त तव्हांजे ई दर जो सेवक हुयो, उन जीवन भर सेवा कई आहे। तव्हांजे पिता गुरु तेग बहादुर साहिब जन जी त पूरो जीवन उन सेवा कई आहे। उन खां पहिरियों बि जेकी पातशाहियूं थी वियूं आहिनि उन्हनि जी बि कई, उन्हनि सेवा कई आहे। ऐं उनखे ॾिसी करे त मां तव्हांजे दर सां जुड़ियो आहियां। चओ हरे राम। प्राय ईअं ई थींदो आहे कि जेके वॾा जंहिं दर खे मञींदा आहिनि, जंहिं संत खे मञींदा आहिनि, त पंहिंजे ॿारनि खे बि उहे जोड़ण जी कोशिश कंदा आहिनि। त मुंहिंजे पिता सेवा कई, उहो ॾिसी करे मुंहिंजे अंदर बि सेवा जी भावना आई, त मां तव्हांजे दर जी सेवा सां जुड़ियुमि। पर मुंहिंजे पिता जो अगरि इहो हाल आहे, जंहिं जीवन भर सेवा कई, त असांजो छा हाल थींदो? चओ हरे राम। असां बि वञी करे कोई गॾे घोड़ा ई ठहंदासीं?
मुंहिंजो पिता भालू कीअं ठहियो? तॾहिं सतगुरनि मुस्कुराए करे चयो, इहो तूं पंहिंजे पिता खां पुछ भाई। वो पंहिंजे पिता खां ई पुछ। उहो पुट साम्हूं आयो। जॾहिं हुनजे पिता जवाब ॾिनो सतगुरनि जी कृपा सां, हुन चयो, हा पुट, मां तुंहिंजो पिता ई आहियां। हिन जन्म में मूंखे हिन रिछ जी जोनी मिली आहे, भालूअ जी। तव्हां त सेवा कई एॾी जीवन भर, पोइ हा सेवा त कई, पर सेवा जे विच में हिकिड़ी ग़लती बि कई। चओ हरे राम। हिकिड़ी ॾाढी वॾी ग़लती कई। कहिड़ी ग़लती? चई विच में हिकु बार अहंकार कयो, क्रोध करे छॾियो। हिकिड़ो सेवक आयो, हिकु ॾींहुं भंडारो हले पियो दरबार साहिब में, मांजी भंडारे में सेवा। इहो पिता पंहिंजी कथा तो ॿुधाए, पंहिंजी कहानी तो ॿुधाए कि भंडारे जी सेवा हलाईंदुमि। हिकिड़ो कोई वीचारो बुजुर्ग सेवक ॾाढो थकियल हारियो पंहिंजो कमकार निपटाए आयो, अची करे वो भंडारे जी जॻह ते अची करे वेठो। तो मूंखे अची चई, भैया मूंखे ॾाढी बुख लगी आहे, कुछ जल्दी भोजन खाराए, मूंखे जल्दी वरी कम सां वञिणो आहे। तो मां चयोमांसि, भी भाई 5 मिंट भी, मां अंदर वञा तो, खणी तो अचां, थोड़ो इंतजार कर। अञा 5 मिंट ही गुजरिया, हुन वरी आवाज लगाई। वरी मां हुनखे थोड़ो चयो कि भी भाई 5 मिंट भी, मां बस वञा तो, 5-10 मिंट समय लगंदा। पर हुन इंतजार न कयो। हुन वरी 3 बार चयो, 4थों बार चयो। हुन मां वञा उते पहुचा, हुनजे पहिरों वरी 5 बार चयो। तो मूंखे ॾाढो गुस्सो आयो। मां बि थाली खणी आयुमि, साम्हूं अची करे रखीमांसि, ऐं मां चयोमांसि, खण भाई खा, माण्हू आहे कि भालू आहे? चओ हरे राम। पयो तो ॻाल्हाए, तोखे 5 मिंट शांति कोन्हे? तोखे चयो न भाई मां अची करे भोजन ॾियां तो, तूं 5 मिंट भी इंतजार नथो करे, तोखे थोड़ो भी धीरज न आहे? पयो तो हेॾी ॻाल्हाए, पयो तो होॾी ॻाल्हाए, तूं माण्हू आहे कि भालू आहे भाई? चओ हरे राम। बस ये जेके मुंहिंजा क्रोध में वचन निकता, तो उनखे ॾाढो दिल करे वई ये ॻाल्हि। ॾाढो नाराज थियो, उनखे ॻाल्हि सुठी न लगी। उन वो भोजन उते ही रखियो, प्रणाम कयो, उथी वियो। चई बस भाई, हाणे मां भोजन न कंदुमि, हाणे मां न खाईंदुमि। पोइ मां उनखे हथ जोड़िया, उनजा पेर भी पई करे चवण लॻुमि कि अरे मूंखे माफ़ कर भाई, ग़लती थी वई। तॾहिं उनजे मुख मां बि निकितो, अरे तूं इहो ई सिखियो आहे सेवा करे? एॾा साल तोखे थिया गुरु दर जी सेवा कंदे, प्रभुअ जे दर जो तूं सेवक तो चवाए पंहिंजो पाण खे, गुरु नानक जे दर जो सेवक तो चवाए, तोखे इहो ई मिलियो आहे सेवा कि माण्हुनि सां तूं कुछ भी ॻाल्हाए, संगत सां कुछ भी ॻाल्हाए? मूंखे भालू तो चए, अरे भालू त तूं आहे। चओ हरे राम। चिंबस उनजी जेकी उहा आह निकती, वो मुंहिंजी जेकी जीवन भर जी सेवा हुई, उहा हिक तरफ़ थी वई। पर उहो जेको मां अपराध कयो सेवा जे विच में, ग़लती कई, उनजी सजा कि अॼु मूंखे भालूअ जो जन्म मिलियो। चओ हरे राम। ये ॻाल्हि त सम्झ में अची वई सभिनीनि खे। पर पुट चयो, पिताजी पोइ एॾी सालनि जी जेकी सेवा उहा अजाई वई? चयो न पुट, सेवा कीअं अजाई वेंदी? सेवा त कॾहिं हिक पल जी भी अजाई न वेंदी आहे। एक बार भी अगर कोई गुरु दर ते बुआरी पाए, तो भगवान उनजे कई जन्मनि जा पाप कटे छॾींदा आहिनि, जीवन सवारे छॾींदा आहिनि। पुत मां एॾा साल सेवा कई, चई पोइ कहिड़ो लाभ थियो? चई इहो ई त लाभ थियो कि हिन बार भले ही भालूअ जी जोन मिली आहे, पर मथे ते हथ रखी करे सतगुरु ई तारियो आहे। हिन जन्म में भी मुंहिंजी जेकी, न त भालूअ जी जन्म में मुक्ति हा संभव ही ना आहे। त इंसान जे हथ में आहे कि भजन करे उहो पार थी वञे। बस इंसान ही भजन करे सघंदो आहे, बाक़ी त वरी 84 लख योनियुनि में भटकणो पवंदो आहे। मां त भालूअ जी जोनी में आहियां, पर पोइ बि ॾिस सतगुरनि मूं ते एॾी कृपा कई आहे, मुंहिंजी सेवा जो इहो फल आहे कि अॼु मूंखे मुक्ति मिली वई। चओ हरे राम। सेवा अजाई न वेंदी आहे, भक्ति अजाई न वेंदी आहे। पर अगरि हुनजे विच में असां ग़लतियूं कंदा आहियूं, अपराध कंदा आहियूं, त पोइ वरी संभलजणो बि आहे भैया, ध्यानु बि ॾियणो आहे कि ग़लती जी सजा बि आहे। चओ हरे राम। तो सेवा कंदे ध्यान रखूं, भक्ति कंदे ध्यान रखूं भाई, कॾहिं इहो अहंकार न कयूं। वॾी कृपा थी वई सेवक ते गुरु गोविंद सिंह महाराज जन जी। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद।